असांजे चैनल ते हिकु भेरो भलीकार रोज़ मां काविश सां गॾु हाज़िर हूं। अंगारो 4 जनवरी 2022 पेश कजनि थियूं कुझु काविश में शाया थियंदड़ ख़बरूं। वज़ीर आज़म इमरान खान, नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ सिहत इंसाफ़ कार्ड जा अहल करार। पंजाब हुकूमत वॾे वज़ीर उस्मान बोज़दार खे सिहत कार्ड लाइ अहल करार ॾिनो। नवाज़ शरीफ़ हिकु, वज़ीर आज़म इमरान खान 2 माण्हुनि सां गॾु सिहत कार्ड अहल आहिनि। इमरान खान, आसिफ अली ज़रदारी, शहबाज शरीफ़, बिलाल भुट्टो ज़रदारी, शाहिद खाकान, रज़ा रब्बानी, अब्दुल गफ़ूर हैदरी, एहसन इक़बाल, शाहून कुरैशी। टैक्स ॾींदड़ PTI जो नजफ़ हारून सभिनि खां अॻिते। शौकत तरीन जो 2 करोड़ टैक्स अदा कयो। इमरान खान साल में 98 लख, शहबाज शरीफ़ 82 लख, आसिफ ज़रदारी 22 लख, बिलाल 5 लख टैक्स ॾिनो। तफ़सील पधरी। वॾनि वज़ीरनि में मुरादल शाह ते बोज़दार जो सभ खां घटि 2000 टैक्स। मुरादल शाह 10,99,000, पंजाब जे वज़ीर उस्मान बोज़दार रुगो 2000 टैक्स कयो। KPK जो वॾो वज़ीर महमूद खान 66,000, बलूचिस्तान जो कुदुस बिंजोल 10.5 लख टैक्स अदा कयो। जाम शबीर गरीब MPA टैक्स टको बि न ॾिनो। अली गुलाम 250 रुपया, अली हसन ज़रदारी 54 लख, राजा मर 65,000, आरिफ मुस्तफ़ा 3 लख 99,000, जाम अवेस जो जोकियो 33,000 टैक्स अदा कयो। नुसरत सेहर अब्बासी 17,000, निदा खोड़ो 35,000, क़ायम अली शाह 1,32,000 टैक्स अदा कयो। KPK में मकानी चूंडियूं जो ॿियो मरहलो मार्च ताईं मुलतवी। इलेक्शन कमीशन हलंदड़ महीने बदिरां 27 मार्च ते चूंडियूं करण जो फ़ैसिलो। मनी बजट मामले ते अपोज़िशन खे हावी थियण ॾिनासीं। अवाम खे ॿुधायो त महांगाई ईंदड़ महीने घटिजण शुरू थींदी। इमरान खान। वज़ीर आज़म इमरान खान सदारत में पार्टी ऐं हुकुम तर्जुमान जो इजलास। नाणे वारे वज़ीर जे मनी बजट बिल ते ब्रीफिंग। अपोज़िशन जे जाली मौक़िफ़ जे जमी मुक़ाबिलो कंदासीं। वज़ीर आज़म हुकूमती ऑफिस में करप्शन आहे, अदालत छा करे? आरिफ गुल खे अॼु ई पेश करियो। जाबदार पेश न करण ते वज़ीर आज़म खे तलब कंदासीं। दिफ़ा वज़ारत जी मशीनरी खे घुराइण जो बि इख्तियार आहे। सुप्रीम कोर्ट। हमले केस जे जवाबदार आरिफ गिल खे गैर क़ानूनी हिरासत में रखण वारे मामले जी ॿुधणी एडिशनल अटॉर्नी जनरल पेश। आसिफ ज़रदारी खे क्रेडिट ॾियां थो त हू मुल्क मां भॻो न आहे। शबरी फलास। आसिफ ज़रदारी केस खे मुंहुं ॾिनो ॾेई ॿियो इमरान खान 2 पार्टी सिस्टम खे टोड़ियो। शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जी सुभाणे सालगिरह। ज़िले हेडक्वार्टर में तकरीर जो ऐलान। नवाज़ शरीफ़ डील करण खां सवाइ वापसि न ईंदो। शहबाज शरीफ़ लाइ क़ुर्बानी जो बकरो आहे। 23 मार्च ते मार्च जो ऐलान कंदड़नि होश खां वठनि। शेख रशीद। कानून हथ में खणण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। भारत में इंतहा पसंदी उरूज ते समेत 100 मुस्लमान औरतुनि एव ज़रिए नीलामी लाइ पेश। स्कूल एजुकेशन खाते जा 4,535 मास्टर ड्यूटी तां गायब। 10,955 आदि गोसड़ू हुजण जो इंकशाफ। बायोमेट्रिक निज़ाम ऐं सख़्ती बावजूद 4,535 मास्टरनि केतिरे अरसे खां ड्यूटी न गायब हुजण जो इंकशाफ। तालीम खाते पारां मुस्तक़िल तौर बंदि कयल स्कूल अञा ताईं सरकारी फ़हरिस्त में शामिल। 10,158 स्कूलनि मां मुस्तक़िल बंदि। 6,656 स्कूलनि में इमारतूं अमलो बि मुक़ररु थियल। बिना अमृतनि शागिर्दनि वारे 218 स्कूलनि में सवें उस्ताद मुक़ररु थियल। गिरफ़्तार करण जी कोशिश पई थिए। DG FIA खे कसूर वार चवंदुसि। बशीर मेमून। इदारे जी इज़त अज़ीज़ आहे। रिटायर्ड माण्हू आहियां, उते ज़रूर वेंदुसि।
हेल्थ कार्ड वॾो स्कैंडल आहे। पीटीआई हुकूमत अस्पताल में सुधारा नाहिनि आंदा। मुर्तज़ा वहाब। मुल्क अंदर कोरोना जी 5वीं लहर जी तस्दीक। मलीर में फैक्ट्री के टैंक की सफाई दौरान साह बुरसण सबब 4 पोरियत फौत। बिलाल यासीन केस में 4 शकी माण्हू गिरफ्तार। बिलाल यासीन हमले केस में 2 अहम किरदारनि सुञाणप तस्वीर भी हासिल। बलूचिस्तान के गाज़ी शहर में हथियारबंद जी फायरिंग। सरदार ज़ाहिद जान रेड्डी फौत। मलीर में ट्रेन जी टक्कर पटड़ी पार कंदड़ पी पुट हयातियूं खसे वरतियूं। 2 मासूम ॿार ज़ख़्मी। रियाम खान जी गाॾी ते फायरिंग हेठि लहण जी कोशिश। बहावलपुर में 2 कोचनि जूं टक्कर 7 ॼणा फौत। डीआईजी सखर मार्जियल सुनील कुमार जे वारसनि वटि पहुतो। वापारी जो वाक़ियो टारगेट क़तल आहे। एसएसपी। पीरगोड़ में वापारी जे क़तल बाद ख़ौफ़ कारोबार बंदि रहियो। पुलिस 4 औरतुनि समेत 10 शकी गिरफ़्तार। कराची में गटर जी मेन होल में किरण सबब केपीटी जा 2 मुलाज़िम फौत। ॻोठाण जे क़तल ऐं नौजवान खे ज़ख़्मी करण मामलो करण वारे वाक़िए जो केस दाख़िल। नाज़िम जोखियो जी बेवा खे रेंजर सिक्योरिटी ॾियण जी सिफ़ारिश। मीरपुर भट्टे में चोरी जी कोशिश। भाॻियुनि जी सुजाग थियण ते फायरिंग। ॻोठाणो मारिजी वियो। भाणियो ज़ख़्मी। सिंध केपीके। बलूचिस्तान में अॼु खां बरसात जा इम्कान। पेश करियूं चंद ॿियूं ख़बरूं। सिंध हमीद सिंधी जे ख़िदमतनि खां सुहिणनि अखरनि में लिखंदी। अदीब शाइर। गबन में गम्स अस्पताल मां लोह चोरी कंदे मुबीना चोर सोगो पुलिस हवाले। सिंध में भाण जी खोट बरक़रार। मुख़्तलिफ़ एहतजाज मुज़ाहिरा। थर फेस्टिवल जे आख़िरी ॾींहुं मुख़्तलिफ़ सेशन ॿिए ताईं ॾोहीड़ा ॿुधाया विया। लाड़काने जे ख़ानगी अस्पताल में ॻोठाणो फौत। डॉक्टरनि जी गफ़लत जा इल्ज़ाम। कबो सईद खान भरिसां घरू मामले तां जवाबदार हथां भाउ फायरिंग करे मर्निंग। पीपी जे कार्यबलती कानून मुतफ़िक़ नाहियूं। सदर इंशा। जस्टिस फाइज़ ईसा खे हिरासत करण अदलियाती हमिलो आहे। अवामी तहरीक। जस्कम जो रते दौरे में इजलास। साईं जीएमसी जी सालगिरह जे जलसे जो ऐलान। खैरपुर वेझो मामूली ॻाल्हि तां शेख धुरनि में झेड़ो। औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी। हीअ कुझु ख़बरूं। असांखे इजाज़त ॾींदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी।